खैरपुर शहर में मुहर्रम अल हराम शुरू थींदे ई अज़ादारनि तरफ़ां मुख़्तलिफ़ इमाम बारगनि चौकनि ऐं चौराहनि ते सबीलनि जा स्टॉल लॻाया वेंदा आहिनि। इन मुतलिक़ ॾिसूं था ख़ुसूसी रिपोर्ट। जब लगाओगे सबीले खुश रहेगा सभी, पानी प्यासों को पिलाओ, क्या गरीब और क्या अमीर, रब को भी राज़ी करो, रब को भी राज़ी करो, ज़रा से भी इनाम लो, जब भी पियो पानी हुसैन फिरने नवासाए रसूल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन जे साथियुनि खे करबला में 3 ॾींहं बुख ऐं उञ ते शहीद कयो वियो, जंहिंमें उन जो 6 महीननि जो शहज़ादो अली असगर बि शामिल हो। करबला वारनि जी उन अॼु बि दिलनि खे गमगीन करे छॾे थी। उन जी यादि में मुहर्रम अल हराम जो महीनो शुरू थींदे मुख़्तलिफ़ इमाम बारगनि चौकनि चौराहनि ऐं घिटियुनि में सबीलनि जा स्टॉल लॻाया वेंदा आहिनि। मुहर्रम जे महीने में करबला में आले रसूल जे लाइ पाणीअ जा दरवाज़ा बंदि कया विया। आले रसूल जे मुश्किलातनि ऐं उन खे यादि करे हर साल मातमी जुलूसनि ऐं रस्तनि ते सबीलूं लॻायूं वञनि थियूं। सबील पी करे मोमिनीन शोहदाए करबला जे प्यासनि शहीदनि खे यादि कंदा आहिनि। शोहदाए करबला सां बि इज़हार अक़ीदत जा बि मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। हर को पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां इज़हार कंदो आहे। सबील बि उन्हनि मां हिकु आहे। कोई खीर मां सबील ठाहींदो आहे त कोई चांहि मां त कोई शरबत मां सबील ठाहे पीआरींदो आहे। मुहर्रम अल हराम दौरान मोमिनीन तरफ़ां सबील जो ज़ोर शोर सां तमामु कयो वेंदो आहे। आले रसूल बुख उन ते इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ क़ुर्बानी ॾिनी, जंहिंजो मिसाल नथो मिले। सबील बि उन्हनि क़ुर्बानीनि जो हिसो आहे।